चुले लगे गोठ अब्दुल गनी शाह जे रहवासिन लाशारी बिरादरी जे नूर मोहम्मद लाशारी शुएब अख्तर लाशारी मिसमात अजीज़ा जो सिटी मीडिया प्रेस क्लब ठुल ते अची करे संधड़ा बिरादरी जी ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ दाहींदे चयो आहे त असांजा घर सरकारी वाहन जे मथां अॾियल आहिनि जिते असांखे 100 सालनि खां मथे अरसो थियो आहे। असां रहूं पिया सॼनि ॻोठ वारनि खे ख़बर आहे। हाणे असांखे संधड़ा बिरादरी जा माण्हू हर रोज़ हिरासां करे असांजे मथां फायरिंग करे रहिया आहिनि। असांखे घरनि में वाड़े छॾियो अथनि। थोड़े जो FIR कराई वई आहे। असांजे जानो माल खे ख़तरो आहे। तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। असां मिस्कीन ग़रीब माण्हू आहियूं। असांखे महरुल्ला उर्फ़ ॾाॾो अब्दुल रहीम उर्फ़ अदरी आसिफ़ पुट अमीन दिलमुराद हफ़ीज़ सभु ज़ात जा संधड़ा आहिनि जेके फायरिंग करे रहिया आहिनि। मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां वज़ीर आला सिंध IG सिंध DIG लाड़काणो SSP जेकबाबाद खां मुतालबो था करियूं त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, किथे असांखे मारियो न वञे। खुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।